नाज़रीन, जीअं त असीं अॼु मौजूदु आहियूं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग रोड़ी शहर जे दरिया जे कप ते दरगाह हज़रत सूफ़ी बैदिल बेकस। अचो त हिते मौजूदु सजादा नशीन ग़ुलाम नजफ़ बैदिल साईं जन सां मुखातिब आहियूं। रहमान रहीम। मां साईं दरगाह बैदिल बेकस जो गादी नशीन फ़कीर ग़ुलाम नजफ़ कुरैशी हलाए रहियो आहियां। जीअं त बैदिल सरकार जन जो असल त रोड़ी जा हुआ, साईं जन जी पैदाइश रोड़ी जी, पर साईं जा वॾा जेके मुल्तान शरीफ़ लॾे करे हिते रोड़ी में आया। साईं जानला शाह थिया आहिनि रोड़ी में। साईं सूफ़ी साईं जन जा मुरीद पंहिंजो जोग शरीफ़ हुया मुरीद, वॾो ख़लीफ़ो साईं जानला शाह साईं सत ख़लीफ़ा वॾो ख़लीफ़ो जो साईं जानला शाह थिया, उन्हनि जो साईं जन मुरीद हुया। साईं जा वाल साहब उहो मुल्तान खां लॾे हिते आया त साईं जन हिते रोड़ी हूंदा हुआ। पोइ उन्हनि जे मुस्फ़ साईं जन खे दुआ कई त साईं मुर्शिदी खे जीअं चइबो आहे साईं दुआ कयो त साईं बचड़ो नसीब थिए। पोइ साईं जी दुआ सां बैदिल सरकार जन दुनिया में आया। ऐं साईं जन शुरू में उहो ॿुधाए छॾियो साईं जानला शाह बाबा साईं जन जी निशानी ॿुधायूं त पैदाइश साईं हे हूंदियूं। ऐं जंहिं पैदाइश थिया साईं जन ॼमंदे ॼम हुया। शुरू में चवंदा आहिनि त साईं जन जी पैदा थिया त दाई नालो कटींदी आहे, उहा अॾु कंदी आहे हुनखे नाले जी किंच निकिरी हुजे, पोइ साईं ॻाल्हाए हुते वरी हुते फलण जे हथ पई आहे। हिन मतिलबु साईं जन ॼमंदे ॼमन साईं जन ॻाल्हायो। हिन खां पोइ साईं जन असां त वॾा थींदा हुआ, फ़क़ीर ख़ानदान सां हूंदा हुआ, हुन सां साईं रोड़ी शहर में सॼो हेॾे होॾे वेंदा हुआ। पोइ साईं जन जेके फैज़ जेको हज़रत लाल शाह करणंदड़ सां मिलियो बैदिल सरकार खे, उतां साईं जन खे हिते हूंदा पंहिंजा असां रोड़ी शहर में हूंदा रहंदा। पोइ साईं जन जो उतां पोइ साईं जन जे सन कहिड़ो आहे पैदाइश जो साईं? साईं जेके सूफ़ी शाइर बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि उन्हनि जी काई ॼाण रखो पिया थी? त हुन में जीअं साईं रोल फ़क़ीर आहे या साईं पंहिंजो नसीर फ़क़ीर जलाराणी आहे, ऐं ॿिया बि साईं जा हम हुया, उहो साईं जन हूंदी। ऐं साईं जन जा किथां किथां खां मुरीद आहिनि ऐं किथां किथां खां पांधीड़ा हिते अचनि पिया दरगाह ते? साईं जा हिंदुस्तान में साईं मुरीद आहिनि, जितां खां ईंदा मिले ईंदा हूंदा आहिनि। कोई हिंदुस्तान खां ईंदा आहिनि, कोई ईंदा आहिनि। 12 महीने मेलो थींदो आहे। पोइ सभिनी शहर सखर जा इर्द गिर्द जा जेके सचल थियनि में साईं गादी वारा सभु साईं हज़रत अंबा जा गादी वारा आहिनि, साईं रोज़ साईं गादी वारा आहिनि, अनवर साईं गादी वारा, जेके साईं तरे में जेके थींदो जेके बि आहिनि गादी नशीन दरगाह ईंदा आहिनि। हर साल 12 महीने साईं उस मुबारक थींदो आहे, ज़ुल्क़द में थींदो आहे 14, 15, 16 ऐं 16 तारीख़ सखर में हॉलीडे थींदी आहे, बिल साईं जो मोकल थींदी आहे। साईं जन सूफ़ी आज़म जे हिसाब सां कहिड़ी ॻाल्हि कई आहे, कहिड़ा पैगाम ॾिनो आहे? साईं जो इहो त पाण प्यार मोहबत तसींदा हुआ। ॿियो त साईं जन सूफ़ी फ़क़ीर आहे, साईं जन घुमंदा हुआ त गुंड ॾेई करे घुमंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ, 5 वक़्त पढ़ंदा हुआ। पोइ हिकु दफ़ो साईं जन खे उहो हवा जो हले त साईं जन जो मथे घुंड मथे कढी त साईं दीवान साईं उन सां मोह पइजी वियो। साईं जो उतां मज़ा ॾिसां शुरू थी साईं जो कन्हैया कोला मेरे तो इतना मान क्यों करना, ऐसा सिर्फ़ इतना मार कलम वॾो साईं लिखियलु आहे। साईं जन जो कोई मशहूरु बेत जेके साईं जो क्या आखां कंहिंते आखां में हालत बेनियार आवे को जो हालत बेनियार न रहे। साईं जा वॾा कलम साईं जा इहे सॼो अरिड़हं किताब असां छपाया आहिनि। फ़ारसी हुआ की अरबी हुआ, असांजी अरबी में शाइरी आहे, हफ़्तेवार ज़बान आहे, 5 ज़बान असां सिंधी, उर्दू, फ़ारसी, सराइकी ऐं अरबी जा बि साईं जन शाइर हुआ। साईं जन जी काफ़ियूं जा कलाम काफ़ी सारा फ़नकारनि ॻायूं आहिनि। हा, जंहिंमें आबदा परवीन, हा, सनम मारवी, ॿियो इन जो छा सबबु आहे मथे लेवल ते, माना की तव्हां तारीख़ मथे पुगल आहे या तव्हां पाण उन ते कमु पुॼायो? उहो त मथे पुॻियल आहे, पर साईं जा कलाम उहो नए सिरे वरी ॿाहिरि उन्हनि फ़क़ीरनि ॻाइनि सभिनी। साईं जा मशहूरु जेको कलाम हुया उहो साईं जन ॻाइनि। तव्हांखे औक़ाफ़ खाते जे हिसाब सां दरगाह खे का सपोर्ट? न कंहिं सां कंहिं असां पंहिंजे पाण कंदा आहियूं दरगाह ते। ऐं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां? सिंध गवर्नमेंट जॾहिं मेलो थींदो आहे, मेले में थोरो कंदा आहिनि वधीक,
जीअं लोकल गवर्नमेंट रोड़ी आहे ऐं थकड़ी ताणूं कंदा मेले में, बाक़ी हूअं कुझु न हूंदो आहे। हिते आपदा परवीन या आयो या हिते पाण आपदा ईअं फंक्शन वग़ैरह भई हिकु दफ़ा ईअं वाल साहब माण्हू जीअं फ़क़ीर बेहूं आहिनि की पंहिंजे ख़र्च सतचल ताईं मेले ते आई, पोइ हिते आया थी ॿ टे कलाक कोठी में वेही करे था कमु कयूं। जीअं साईं जी बदिलती कॉन्फ्रेंस थींदी आहे, उन में हर साल हिकु ॿ किताब असां छपाईंदा आहियूं पंहिंजी तरफ़ां, उन में ताउन तो सकाफ़त ख़ातिर कंदा न असां कुझु पंहिंजो कुझु हिकु ॿिए कंहिंजी तरफ़ां न थींदो आहे। साईं जा मुरीद आहिनि जेके न शाइरी बेत इंडिया खां में बि एशिया में बि त मशहूरु आहे, उन खां पोइ इंडिया में बि साईं जा जेके आहिनि हिते कंहिं कंहिं माण्हू साईं जा मुरीद हुते उहो उन ॾियार हुते मल्हाईंदा आहिनि, पंहिंजे ॾींहं मल्हाईंदा आहिनि। हा, ऐं हिते साईं हिंदू बि ईंदा हूंदा हिते बाक़ी हर को बिल्कुलु हिंदू तो ताउन कंदा साईं, थोरो लंगर वग़ैरह में थोरो थींदो आहे जीअं उहो कंदा आहिनि। बाक़ी हूअं असां वॾा जेके फोती आहिनि पोइ नंढा रखनि न रखनि बहरहाल सुठो कंदा आहिनि, पोइ बि नंढा हली ॻाल्हि न आहे। बाक़ी मूंखे डेकोरेशन वग़ैरह जेके हेठि कॉन्फ्रेंस वग़ैरह थींदी आहे पोइ थोरो घणो जेको थकावट खातो हुयो हिननि जो उन सां कंदा आहियूं। त कुझु घणो वेंदा हुआ उतां साईं वरी वंड वरितो, साईं जन खे वंड जेको मिलियो असुल लाल शहबाज़ कलंदर सां मिलियो, उतां बि हुकुम थींदो आहे हिते हिते तव्हां जलाल चया त हिते रहिजे, तव्हां जमाल चया त तव्हां पंहिंजे आस्थाने वॾी हलिया वञो। पोइ साईं जन हुकुम साईं जन पीर ॻोठ खां थींदा हिते आहिनि, पोइ हिते साईं जन पंहिंजो साईं पैसे लाल शहबाज़ कलंदर साईं का त साईं उतां मिलियो आहे। पोइ ॿिनि टिनि किताब ॿिनि लिखियलु आहे, पर जेको असां सम्झूं था हिते हिते जॻह तरीक़ो बि उहो ई हूंदो असांजो। सुबुह शाम धमाल थींदी आहे, जीअं लाल शहबाज़ कलंदर थींदी आहे, महफ़िल थींदी आहे, हर जुमो मल्हाईंदा आहियूं असां हिते टे परे नमाज़ खां पोइ इशा ताईं। विच में नमाज़ में वक़फ़ो हूंदो आहे, उहो असां कमु कंदा आहियूं। बाक़ी 21वीं राति लाल शहबाज़ कलंदर हिते मल्हाईंदा आहियूं असां हर 21वीं राति हर महीने जी। छो त लाल शहबाज़ कलंदर साईं जन खे वाइदो कयो हो, ख़्वाब में त बाबा तव्हां असांखे न अचो, त साईं जन हर 21 ते उड़ी वेंदा हुआ पंहिंजे जीअरे। पोइ उतां हुकुम थींदो बाबा असां हर 21 राति तव्हांजा महिमान थींदासीं, उन निस्बत हर 21 राति त मल्हाईंदा आहियूं। पोइ जॾहिं मां मालिक जी मुलाक़ात थिए थी उहा पोइ सॼी फ़ुकरा ईंदी आहे पंहिंजी। मां इहो चवणु चाहींदुमि दरगाह ते को तरक़त कमु करणु थियनि, 5 साल थियो आहे, चई बाथरूम वग़ैरह कोन, चई थके हर डिस्ट्रिक्ट में जॻह अचे थी बाबा हे साईं बाथरूम ठाहिराए ॾियो, फलाणो करे ॾियो, फसियो कोन्हनि खे हा करे कमु नथो थिए पियो। मां इहो चवंदुमि दरगाह डेवलपमेंट ते दरगाह तव्हां पाण ॾिसो हाल फर्श पटिया पिया आहिनि, लाइटिंग लाइ ख़ैर रोड़ी म्यूनसिपलिटी असां ताउन कंदी आहे। बाक़ी हाणे ॿियो कमकार जेको बि आहे कुझु न आहे दरगाह ते 8 दफ़ा उहे नथा ॾियनि पिया। हल्का म्यूनसिपल तव्हांखे कोई ताउन जो थींदो आहे असांजो हुन मेले में थकावत खाते वारा कुझु ताउन कंदा आहिनि फ़क़ीरनि सां। हा, उहो फंड ॾींदा आहिनि फ़क़ीरनि घुराईंदा आहिनि। जेके 3 ॾींहं असांजी कॉन्फ्रेंस थींदी आहे, बेदल अदबी कॉन्फ्रेंस थींदी आहे दरगाह 3 ॾींहं मेलो थींदो आहे। 3 ॾींहं आख़िर जी मोकल हूंदी आहे गवर्नमेंट जी, उन में थकावत खाते सां न ताउन त कोई न बाक़ी मेले टाइम ते तव्हां चकर ॿकर ॾेई हर को हलनि करे हलंदा अॼु ताईं कुझु न थियो आहे। तव्हां त ॾिठो दरगाह सॼा फर्श में पटिया पिया 8 दफ़ा विया आहियूं, त पियो बजट कान्हे, फलाणो कोन्हे, टीरो कान्हे को। मेले टाइम ईंदो आहे पोइ ओड़ी महिल में तकल त हाणे कोरोना जे करे कुझु न थियो, मेलो साईं थियो ईअं पत ख़तमु ॾेई करे SOP जे मुताबिक़ सां साईं जी रस्म पूरी कई। ज़िला सखण ते गवर्नमेंट कंदियूं रोड़ी भई थोरो फंड ॾींदा आहिनि, पर 4-5 लख मिलंदा आहिनि, हुन में असां थोरो दरगाह जो डेकोरेशन वग़ैरह फ़क़ीर ॾियणु वठणु हे सभु कुझु हुन में बड़े ऐलान करे असां फलाणो घणो कंदा। पहिरियां न त उहा रोड़ी असां बजट ₹1 लख हूंदी हुई, पोइ नाफ़े छा मिलंदो हर साल ईंदो, पोइ हुन हर साल वधाईंदो वियो। हाणे शुक्रवार आयो 3-4 लख रुपया रोड़ी म्यूनसिपलिटी ॾींदी आहे, ₹1 लख मेले टाइम ते, उहो मेले जो ॿियो कंहिं टाइम ते न। जीअं डेकोरेशन वग़ैरह थींदी आहे, माण्हू फ़क़ीर फ़ुकरा आया उन्हनि जे लाइ उहो 5 लख टोटली घणो कमु थींदी आहे। पोइ हुन में असां त कंदा बल्ब वग़ैरह खे बल्ब फ्यूज़ था थी या अंदरि को कमकार इलेक्ट्रिशियन थी थो उहो कंदा, या ॿाहिरि सफ़ाई वग़ैरह। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु जेको आहे रोड़ी में साईं साईं जी दरगाह ते मौजूदु आहियूं, दरगाह ते मौजूदु आहियूं, जिते गादी नज़ीर साहिब सां असीं जी ॻाल्हि ॿोल थी। जिते दरगाह जे हवाले सां अहिड़ियूं काफ़ी सारियूं बुनियादी मसाइला आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं हल न पिया थियनि। उनजे लाइ असीं जेको आहे सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदासीं त हीअ बि हिकु क़दीमी सूफ़ी शाइर आहे ऐं जेको आहे मशहूरु शाइर आहे जेके पूरे पाकिस्तान खां अलावा जेको आहे इंडिया में बि ॻायो वेंदो आहे, वॾो वॾनि जेको आहे फनकार हुनखे ॻायो आहे। सो हिन बुज़ुर्ग जी बि जेका सार संभाल लही वञे। साथी रिपोर्टर इल्ताफ़ खे जंहिंसां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV रोड़ी।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.